सिंध म्यूज़ियम हैदराबाद में क्रिटिकल स्टडी फोरम तरफ़ां सिंध में शहरकारी उन जा असर ऐं लाहे अमल जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सिंध जे सियासी समाजी अॻुवाणनि, लेखकनि ऐं माहौलियात जे माहिरनि सिंध अंदरि बग़ैर टाउन प्लानिंग जी शहरकारी करणु, ज़रे ज़मीनूं सरमाएदारनि हवाले करणु, ॻोठनि, क़ब्रिस्ताननि ऐं तारीख़ी मांगनि खे मिसमार करण ते सख़्त ॻणितीअ जो इज़हार कयो आहे। उन मौक़े ते जे सिंध महा जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुनेजो, माहौलियाती सहाफ़त कंदड़ आफ़िया असलाम, जामी चांडियो, गुल हसन कलमेती, मसरूर शाह, मेहरान मेमण, गौहर मेमण ऐं ॿियनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां त सियासी कारकुन आहियां त मां त इनखे 21वीं सदीअ जी कॉलोनियलिज़म सम्झां थो। जीअं 19वीं सदीअ में ताक़तवर मुल्क जेके हुया यूरोप जा, उन्हनि अचे कब्ज़ो कयो। फ़र्क़ु उन में इहो आहे त उन महिल हू फिज़िकली घोड़नि ते चढ़ी जहाज़नि जे ज़रिए अची हितड़े कनि पिया। हाणे दुनिया 2 सदियूं 2.5 सदियूं अॻिते वई आहे, तरीक़ो ॿियो थी वियो आहे, दुनिया ॻंढिजी वई आहे, तंहिंजे करे उते ई पंहिंजे मुल्क में वेठे ई असांखे कब्ज़ो कनि था। सिंध हींअर सिर्फ़ु ज़राअती समाज नाहे रहियो, उन ज़राअती समाज मां हू मुकमल शहरी समाज में तब्दील थी चुको आहे। जेका बि शहरनि ॾांहुं लॾ पलाण आहे, असां कराची वठूं, हैदराबाद वठूं या पूरी सिंध जा जेके शहर वठूं, उन में तव्हां ॾिसंदव त हीअ जेके इंक्रोचमेंट्स कचिन आबादियुनि जो जेको मामिलो आहे उहो कीअं आहे। हिकिड़ो त हीअ मामिलो ईअं आहे जो हीअ जेके बि बिल्डर्स आहिनि, बिल्डर्स माफ़िया जेका बि वॾनि शहरनि में आहे, उनजी का लिमिट कोन्हे। हू चलो हिकिड़ा लैंड रिफॉर्म्स जेके अॻु में थींदा हुआ, असां चवंदासीं भाई हिकिड़ो जागीरदार जेका ज़मीन ख़रीद करे थो, उनजी लिमिट आहे। बिल्डरनि जी का लिमिट कोन्हे, हू केतिरी ज़मीन ख़रीद कंदा ऐं उहा ज़मीन केतिरी हू ख़रीद करे केतिरनि ॻोठनि खे, केतिरनि माण्हुनि खे उतां दरबदर कनि था। इन जो मिसाल बैरिया टाउन खां वॾो ॿियो को बि कोन्हे। असां बुनियादी तौर ते इन ॻाल्हियुनि खे मेन स्ट्रीम में आणणु चाहियूं था। असां हिते जेका डॉक्यूमेंट्री हलाई हुन में तव्हां ॾिठो हूंदो त उन माण्हुनि जी दरबदरी जेका आहे, उन्हनि जे ॻोठनि जा जेके मामला आहिनि, उन्हनि खे मंज़र आम ते आणिजे, इन ॻाल्हियुनि खे दॿाइजे न। कारपोरेट इंट्रस्ट करे, कमर्शियल इंट्रस्ट करे इहे ॻाल्हियूं दॿायूं वञनि थियूं। ही बेसिकली कॉन्फ्रेंस आहे अर्बनाइज़ेशन इन सिंध, क्रिटिकल स्टडीज़ फोरम इहा ऑर्गेनाइज़ कई आहे, इंटेलेक्चुअल फोरम आहे सिंध में। हिन जो बुनियादी तौर ते मक़सदु आहे हिन कॉन्फ्रेंस जो त सिंध ऐं ख़ासि तौर पाकिस्तान में शहरकारी जो जेको अमल आहे उहो तेज़ी सां वधी रहियो आहे। असां नंढे लाइ खां ॿुधंदा अचूं था त असां ज़रई समाज आहियूं, पर हाणे जेको आहे सो असां शहरी समाज में दाख़िल थी चुका आहियूं, असां अर्बनाइज़ थी चुको आहे इलाइक़ो। हाणे मसइलो इहो आहे त अर्बनाइज़ेशन में ॼाणी वाणी जेकी ॿारहाड़ीअ में अहिड़ियूं हरकतियूं कयूं हुयूं, लॉ ऑर्डर सिचुएशनूं तबाह कयूं हुयूं, धाड़ेल फैक्टर वधायो वियो, एजुकेशन तबाह कई वई, जंहिंजे लाइ माण्हू मजबूर थी पंहिंजी ॿनियूं विकिणी, पंहिंजा एरिया विकिणी उहे शहर में अची विया। हाणे जेकी माण्हू जंहिंजूं सॼियूं ज़िंदगियूं अबनि ॾाॾनि जे खां वठी ज़राअत से मबनी हुयूं, उहे अञा ताईं शहरी बिज़नेस खां वाक़ुफ़ु न आहिनि। हिननि चयो त बैरिया टाउन जे नाले ते क़दीमी ॻोठनि ते कब्ज़ो कयो पियो वञे, पर सिंध जा सियासी नुमाइंदा ख़ामोश रहिया। पर जसलाइणे अवामी आवाज़ जेका कराची जे क़दीमी ॻोठनि ऐं मांगनि जे तहफ़ुज़ लाइ थींदड़ जिदोजहद जो हिसो रही आहे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।